गुड़ी सदरासी पुलिस सरदारी खिलाफ सियासी इंतकामी कार्रवाई ते दाखिल 25 साल पुराने केसन में वही अगराई। नेब पारां सिविल सरदारी की वरियत खिलाफ अपीलूं वापस वठण जो फैसलो। नेब 4 रेफरेंसिस में वरियत वारूं अपीलूं वापस वठण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख्वास्त जमा कराई छॾी। नेब जो चवणु आहे त अपीलनि जी वधीक प्रोसिक्यूशन जो खड़ियल नाहे निकिरणो। आसिफ ज़रदारी खिलाफ दस्तावेज़नि जो फोटो कॉपी बि मुश्किल सां रिकॉर्ड ते आहिनि। मौजूदा दस्तावेज़ी शहादतूं कानूनी शहादत ते पूरियूं नथियूं लहनि। नेब आसिफ अली ज़रदारी जी वरियत खे 2015 में चैलेंज कयो हो। आईनी तरीक़े से हुकूमत का धार कयल शख्स रियासत के ब्लैकमेल करे रहियो आहे। 3 करोड़ बरसात ऐं बोन मुतासिर खुलियल आसमान हेठि दरपदर आहिनि। इक़्तिदार जी जंग बाद बि विड़ी सघिजे थी। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क जी मौजूदा मसइलनि ते गॾिजी कमु करणो पवंदो। ॾहाकनि खां थियल ग़लतियुनि जो नतीजो भोगी रहिया आहियूं। असांजो मुआशिरो ज़रूरी नाहे रहियो। समूरो माहौल ज़हर सां भरिजी वियो आहे। क़ौम जी हैसियत में अहिड़े माहौल खे बर्दाश्त नथा करे सघूं। सिंध ऐं बलूचिस्तान जा केतिरा इलाइक़ा अञा ताईं बोर जे पाणी में ॿुॾियल आहिनि। वक़्त सिर मदद करण ते चीनी क़यादत ऐं अवाम जा थोराइता आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चीनी डिज़ास्टर मैनेजमेंट जे माहिरनि जी मुलाक़ात। वफ़ाक़ी वज़ीर NDMA ऐं ANFRCC जे मुलाक़ात में शिरकत। वज़ीर आज़म बोन मुतासिर इलाइक़नि जी बहाली में सरकार ते चीन जा थोरा मञींदे चयो आहे चीन हर मौक़े ते पाकिस्तान जी भरपूर मदद कई आहे। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु मली जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी मली सिटी बकरापीड़ी मेमरगोट ऐं 2 इलाइक़नि में तारीख़ी आजिया कई वेंदी। PP सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी नई चूंडियल MNA हकीम बलोच जी रिहाइशगाह ते ख़िताब पिणु कंदो। अमेरिका पारां पाकिस्तान जे जंगी जहाज़नि F-16 जी अपग्रेडेशन ऐं पुर्सनि जी फराहमी लाइ राह हमवार थी वई। अमेरिकी कांग्रेस को बि एतिराज़ न वारींदे मंसूबे जी मंज़ूरी ॾई छॾी। अमेरिकी इंतज़ामिया जी मंज़ूरी बाद कांग्रेस खां तौसीक़ लाज़मी हुई। अमेरिका $45 करोड़ एवज़ पाकिस्तान जा F-16 जहाज़ अपग्रेड कंदो। अमेरिका जहाज़नि जी अपग्रेडेशन बाबति वादी एतिराज़ रद्द कंदे चयो आहे त मंसूबे सां ख़िते में ताक़त जी तवाज़ुन ते फ़र्क़ु न पवंदो। अमेरिका जे डेमोक्रेटिक सेनेटर क्रिस वॉन चयो आहे सदर जो बाइडन जो पाकिस्तान जे एटमी असासनि बाबति बयान पॉलिसी न पर बेसाख्ता हो। पाकिस्तान बाबति अमेरिकी पॉलिसी में का बि तब्दीली नाहे आई। अमेरिका पाकिस्तान सां मुस्तक़िम लाॻापा चाहे थो। इमरान हुकूमत किराइण पारां इल्ज़ाम ग़लति आहिनि। अमेरिका इमरान सरकार सां गॾु कमु करे चुको आहे। सिंध हुकूमत पारां बोन मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी। सूबाई वज़ीर शर्जील लामेमर चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि में 76,567 ख़ानदाननि में राशन जा थेला विराए विया आहिनि। बदीन में 5,750 ख़ानदाननि में राशन बैग ॾिना विया। दादू में 1714, हैदराबाद में 3000, मीरपुर ख़ास में 3500 राशन बैग ॾिना विया। जैकबाबाद में 1774, लाड़काणी में 2438, कम्बशीदात कोट में 3968 राशन बैग मुस्तकीन पारां पहुचाया विया आहिनि। सिंध सरकार पारां काउंटर टेररिज्म डिपार्टमेंट जी अपग्रेडेशन लाइ 3 अरब रुपयनि जा फंड जारी। IG सिंध गुलाम नबी मेमर जो चवणु आहे त अपग्रेडेशन जो पहिरियों मरहलो 3 महीननि में मुकमल कयो वेंदो। CDD ऑफिसर्स लाइ नयूं ब्लड प्रूफ गाॾियूं ख़रीद कई वेंदियूं। ऑफिसर्स जे घरनि खे बि फुल प्रूफ सिक्योरिटी ॾिनी वेंदी। इस्लामाबाद जी अदालत सारा इनाम कत्ल केस में जवाबदार शाहनवाज समीर जी वालदा जी बरी ज़मानत रद्द करे छॾी। शहजाद टाउन पुलिस समीना शाह खे अदालती कमरे ॿाहिरां गिरफ़्तार करे वरितो। वुमेन पुलिस स्टेशन मुंतक़िल। कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में सफारी पार्क वेझो फ्लेट के बाहि लगण सबबि 5 घर वाती सड़ी ज़ख़्मी। फायर ब्रिगेड बाहि ते ज़ाब्तो आंदो।
रेस्क्यू मौसर बाय शॉर्ट सर्किट स्पब लगी सड़ी जख्मी थियल मां कुछ जी हालत गण थी चोगी ॿुधाई पई वञे। ये शक्तियां तोहफा नहीं बल्कि श्राप है जो जन्मी है क्रोध से। सोए मत दिया। वो 5000 सालों से एक गहरी नींद सो रहा है। आप वो पिंजरा ढूंढिए जी। आई बदले जी भाव में बुरंदड़ शख्स की 5000 सालन बाद सुपर ताकतन सां वापसी। एक्शन सां भरपूर हॉलीवुड फिल्म ब्लैक एडम 21 अक्टूबर ते रिलीज थींदी।